अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। जाती शहर जे क़दीमी क़ब्रिस्तान शेख सलामत मुग़रबिन बादशाह जे क़ब्रिस्तान में नवल मुहर्रम हराम ते ज़ाइरीन जी अच वञ शुरू थी वई। इन मौक़े ते ज़ाइरीन शाहीन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर साल नव मुहर्रम हराम ते ईंदा आहियूं, मिटी विझी कुल बख़्श कंदा आहियूं। हिन साल बरसाति जे करे ऐं इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे क़ब्रिस्तान मुकमल पाणी जे हेठां अची वियो आहे। इंतिज़ामिया पाणी कढण में नाकाम थी वई आहे। हिननि फौरी तौर पाणी कढण जी घुर कई। वधीक ॾिसूं था जातीअ मां शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर आबिद शाह जी हीअ रिपोर्ट। नव मुहर्रम ते हिते फाता पढ़ंदा आहियूं, क़ब्रिस्तान ते मिटी विझंदा आहियूं, गुल बुल विझंदा आहियूं। नव मुहर्रम ताईं असीं माना हिनखे क़ब्रिस्तान ईंदा आहियूं, कुल बुल पढ़ंदा आहियूं, फाता पढ़ंदा आहियूं। ऐं तंहिंखां पोयां त क़ब्रिस्तान में पाणी लॻो पियो, हालात तमामु तंग थी वई आहे। इन जे करे पोइ बि छा करियूं त मुहर्रम खे रूहनि जे सदके पोइ वेंदा आहियूं त छा फाता बाता पढ़णी पए थी, क़ब्रिस्तान ते मिटी विटी विझणी पए थी। मुहर्रम में 10 मुहर्रम में 9 मुहर्रम ते हिते ईंदा आहियूं क़ब्रिस्तान ते, जेको असां क़ब्रनि ते दुरूद फाता पढ़ंदा आहियूं। जेका असां बुज़ुर्ग हिन जी फ़ानी जान छॾे विया आहिनि, असां उन वटि ईंदा आहियूं, दुरूद फाता पढ़ंदा आहियूं ऐं उन लाइ बख़्शिश लाइ ख़ुदा खां दुआ घुरंदा आहियूं। ऐं हींअर जे ॾिठो वञे त हिते बरसाति जे करे ज़्यादा क़बरूं ज़ईफ़ थी वियूं आहिनि, के मिसमार थी वियूं आहिनि, के तुरबतूं हिते उन जो नालो ई ख़तमु थी वियो आहे। बरसाति जे करे हिन साल ॾाढो तुरबतनि खे नुक़सानु पए थो आहे। ईंदा आहियूं पंहिंजे माना मुक़ाम ते ईंदा आहियूं, जेको गुलनि जा गुल छटकारींदा आहियूं, फाता पढ़ंदा आहियूं। ऐं हिन साल ई पासे खां जेको पाणी आहे सो मोमातियुनि जी जेके तुरबतूं आहिनि ॿाहिरि निकिता आहिनि, हॾ बची ॿाहिरि निकिता आहिनि। अहिड़ो को बि कोन्हे जेको अची माना पाणी पासे खां कढाए, जेको सैलाब ख़तमु थिए, तुरबतूं मोमातियुनि जी जेको बचनि। गुल विझंदा आहियूं। हिन साल असांखे का कंधी घटी कोन्हे, पाणी वधी वियो, असांजे घर किरी विया, असीं तमामु तंग आहियूं। तव्हांजे महिरबानी पुॼे त असां खां पाणी कढी निकाल करे ऐं जॻह ॾियो जो असीं घर ठाहियूं। अॼु छॾियो वञूं पिया घर, असांजो हथु पेर को बि कोन थो लॻे। तव्हांखे महिरबानी जेको असांजो इहो कमु करियो ऐं पाणी खे निकाल करियो।